पहुचाईंदा हलूं। घोटकी में मॉडल कोर्ट जे अदालत क़त्ल जो ॾोह साबित थियण ते जवाबदार तोक़ीर कलवड़ खे मौत जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ से अवां खे अपडेट कंदा हलूं। मॉडल कोर्ट जी अदालत क़त्ल जो ॾोह साबित थियण ते जवाबदार तोक़ीर कलवड़ खे मौत जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। ॾोह साबित न थियण ते टिनि जवाबदारनि खे अदालत बाइज़्ज़त बरी करे छॾियो आहे। अवां खे ॿुधाईंदा हलूं त जवाबदार तोक़ीर कलवड़ 2 साल अॻु नौजवान खे क़त्ल कयो हो। तफ़सील मालूम कंदासीं घोटकी में मुश्ताक लिगारी खां। मुश्ताक, छा तफ़सील आहिनि? मुश्ताक, छा तफ़सील आहिनि? आगाह कजो। जी, घोटकी मॉडल कोर्ट की अदालत क़त्ल जो ॾोह साबित थियण ते जवाबदार तोक़ीर कलवड़ खे सज़ाए मौत ऐं 10 लाख रुपए दंड की सज़ा ॿुधाए छॾी आहे। जॾहिं त अदालत पारां ॾोह साबित न थियण ते टिनि जवाबदारनि पहलवान कलवड़, गुलाम मुस्तफा कलवड़, कबीर कलवड़ खे बाइज़्ज़त बरी करे छॾियो आहे। जॾहिं त यादि रहे त जवाबदार आदिलपुर शहर में 2 साल अॻु नौजवान साजिद कलवड़ जो गुलो कपे सिटी थिड़ खां धार करे बेदर्दी सां क़त्ल कयो, जंहिंजी केस वालिद शौकत कलवड़ जी फरियाद ते आदिलपुर थाणे ते केस दाख़िल कयो, जंहिंजो अदालत जो फ़ैसिलो ॾिनो आहे। जवाबदार खे सज़ाए मौत ऐं 10 लाख दंड ॿुधाई आहे। जी, महिरबानी अवां जी मुश्ताक अपडेट करण लाइ।